ख़बर शामिल कंदासीं। नवदेरो मां गुलाम सरवर शेख जे रिपोर्ट मुताबिक़ नवदेरो गफ़ारिया मस्जिद लॻ ईज़ी पैसा जे दुकानदार सईदुररहमान कोरेजो खां 2 लख रोक रक़म ऐं मोबाइल फ़ोन फ़ौरू दुकानदार खे ज़ख़्मी करे आसानी सां फ़रार थी विया, जंहिंजो इतला नवदेरो पुलिस खे ॾिनो वियो, मगर पुलिस पंहिंजो रिवायती अंदाज़ अपनाईंदे देर ताईं न पहुती, जंहिं बाद दुकानदार सईदुररहमान कोरेजो पाण नवदेरो थाणे ते वञी नामालूम मोटरसाइकिल 3 हथियारबंदनि ते NC दाख़िल कराई। दुकानदार सां शहर जे माण्हुनि गॾिजी बाबे ज़ुल्फ़कार वटि टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हंयो, जंहिंमें एहतजाज कंदड़ मुतासिरनि दुकानदारनि ऐं शहरियुनि जो चवणु हो त नवदेरो बदअमनी जो गढ़ बणिजी वियो आहे। हफ़्ते अंदरि किरोड़ें रुपयनि जा धाड़ा, लखें रुपयनि जूं फुरूं ऐं चोरियुनि सां गॾु हिकु ॼणो क़त्ल ऐं केतिराई ॾोहारियुनि हथां ज़ख़्मी थी पिया आहिनि, मगर पुलिस ॾोहारियुनि अॻियां बेवस ऐं कमज़ोर नज़र अची रही आहे, जॾहिं त PP सिटी नवदेरो जो जनरल सेक्रेटरी मोहम्मद अनवर बुल्लो, DSP नवदेरो फिदा हुसैन लांगा अची मुज़ाहिरनि सां ॻाल्हियूं करे धरणो ख़त्म करायो ऐं ख़ातिरी कराई त ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करे कैफ़ किरदार ताईं पहुचाईंदासीं। जो शहर बीठो आहे उन्हनि जे मुंहं ते ॾींहं ॾिठे क्लेशनी हथ में बाबा हे कहिड़ो ज़ुल्म आहे, ज़ुल्म आहे इंतिहा आहे बाबा। पिस्टल खणी माण्हुनि जे दुकाननि ते अचे बीहदा रहनि, उहो कानून अञा ताईं अलाए किथे आहे, अलाए छो निंड पिया आहिनि। जेतिरो थी सघे असां सां इंसाफ़ कयो वञे। हे ॾींहं ॾिठे धाड़ा बाबा, हे नवदेरो हाणे तहफ़ुज़ में न अथव। हर दुकानदार पाण खे सोचे सम्झे 2 ॾींहंनि में जेके वॾा हादसा थिया, जेके पीरे ॻोठे में वॾो सानियो थियो या डॉक्टर सलीमुल्लाह शेख जे घर में वॾो सानियो थियो, उन जे बावजूदि को बि स्नैक चेकिंग कोन थी। तव्हां किथे बि ॾिसो नवदेरे जेके सराउंडिंग में जेकी बि रोड आहिनि उते जेके ख़ारजी ऐं दाख़िली रस्ता आहिनि उते का बि स्नैक चेकिंग कोन्हे। जेकॾहिं इहा चेकिंग प्रॉपर हुजे त इहे हथियारबंद जेके अचनि था ॿाहिरां